कानपुर तालखे जे रुस्तम थाणे जी हद में ॿिए ॾींहुं बि ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन। रुस्तम जे कचे वारे इलाइक़े ॻोठ आलम जतोई ऐं ख़ौसबख्श जतोई में ॾोहारनि जी मौजूदगी वारे इतलाउ ते एसएसपी शिकारपुर इरफान अली समो जी अॻवानी में पुलिस टीम इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। इनाम याफ़्ता बदनाम धाड़ेल मिठल जतोई, गुलाब जतोई, बादशाह उर्फ बाशू गैंग यासीन जतोई, अला वधायो जतोई जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन कयो। एसएसपी शिकारपुर इरफान अली समो चयो त ॼाणायल बदनाम धाड़ेल अगवा बराए तावान समेत फुरन ऐं ॿियनि संगीन केसनि में घुरिबल आहिनि। ऑपरेशन में बख्तरबंद गार्डियन ऐं एपीसी चेन ऐं पुलिस जे बहादुर एहलकारनि हिसो वरितो, जिन कचे ॾांहुं ईंदड़ वींदड़ रस्तनि ते चेकिंग भी कई। ऑपरेशन में जदीद टेक्नोलॉजी ऐं एडवांस इंफॉर्मेशन जी मदद हासिल कई वई। 5 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार भी कयो वियो आहे। एसएसपी शिकारपुर चयो त धाड़ेलनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन में पुलिस एहलकारनि जा हौसला बुलंद आहिनि। जराइम पेशा ॾोहारनि खे आख़िरी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची